Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. सऊदी अरब पाकिस्तान ऐं भारत विच में लाॻापा बहितर बणाइण लाइ किरदारु अदा करण जी आछ करे छॾी। सऊदी अरब जे परदेही वज़ीर फैसल बिन फरहान जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण में घटिताई अचण जी आजियां कयूं था। लाॻापा बहितर बणाइण लाइ किरदारु अदा करण लाइ तयारु आहियूं। सऊदी परदेही वज़ीर चयो त अफ़गानिस्तान न रुॻो पाकिस्तान पर ख़िते जी सिक्योरिटी लाइ बि अहम आहे। इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ आलमी बिरादरी में डायलॉग थियण जी ज़रूरत आहे। ख़ुशी आहे त पाकिस्तान इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ अहम किरदारु अदा करे पियो। सऊदी अरब में पाकिस्तानियुनि खे समूरियूं क़ानूनी सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहिनि। बलूचिस्तान में दहशतगर्दी जा वाक़िया, 3 अहलकार शहीद, 5 ज़ख़्मी। ISPR मूजिबि कोयटा में दहशतगर्दनि सां मुहालू अटकाईंदे 3 FC अहलकार शहीद थी पिया। हिकु ज़ख़्मी थियो। तुर्बत में पाक ईरान सरहद वटि दहशतगर्दनि जे हमले में 4 अहलकार ज़ख़्मी थिया। शहीद अहलकारनि में लांस नायक सैयद हुसैन शाह, सिपाही फैसल महमूद ऐं सिपाही नोमान रहमान शामिल। वफ़ाक़ी सरकार शहबाज शरीफ के इलाज लाइ परदेह वञण जी इजाज़त ॾियण वारे अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जो इशारो ॾेई छॾियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त शहबाज शरीफ बाबति केसिस में अपीलुनि जो हक़ रखूं था। सवाल आहे त शहबाज शरीफ जी ज़मानत कीअं मंज़ूर थी। हू ॿिए इश्तिहारी जी गारंटी पूरी नाहे करे सघियो। उमेद हुई त नैब ऐं अदालत शहबाज शरीफ खे घुराए पुछंदा त नवाज़ शरीफ खे वापसि आणण जी गारंटी जो छा थियो। शहबाज शरीफ खे इलाज लाइ परदेह वञण जी इजाज़त ॾियणु ॿियनि क़ैदियुनि सां ज़्यादती आहे। शहज़ाद अकबर चयो त शहबाज शरीफ जी ज़मानत वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील जो सोचे रहिया आहियूं। लीगी अॻवान अवाम खे गुमराह करण जी कोशिश करे रहिया आहिनि। अदालत में शहबाज शरीफ ख़िलाफ़ सबूत पेश कंदासीं। नवाज़ लीग हुकूमती वज़ीरनि खे शहबाज शरीफ ख़िलाफ़ सबूत मीडिया ते आणण जो चैलेंज ॾेई छॾियो। शहज़ाद अकबर ऐं फवाद चौधरी जे अदालती हुकूमत तनक़ीद तौहीन अदालत करार। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु हो त हुकूमती वज़ीर शहबाज शरीफ ख़िलाफ़ इल्ज़ामनि जा सबूत TV चैनल्स ते ॾेखारनि। 55 वॉल्यूम्स हुजनि या 55,000 वॉल्यूम, हर इल्ज़ाम जो जवाबु ॾींदासीं। नैब शहबाज शरीफ ख़िलाफ़ करप्शन ऐं किक बैक्स जा के बि सबूत आणे नाहे सघियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो त शहबाज शरीफ ते लॻल इल्ज़ामनि खे सच नथो मञी सघिजे। नैब चेयरमैन आइन ऐं कानून खां मथां नथो थी सघे। एहसन इक़बाल शहज़ाद अकबर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस दाख़िल करण जो मुतालबो कंदे चयो त नैब जा इल्ज़ाम अलिफ लैला जी कहाणी खां सवाइ कुझु न आहिनि। लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ते हुकूमती वज़ीरनि जी तनक़ीद तौहीन अदालत जे ज़िमरे में अचे थी। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं ख़ातून अव्वल बुशरा इमरान उम्रो अदा करे छॾियो। वज़ीर आज़म ऐं ख़ातून अव्वल समेत पाकिस्तानी वफ़द खाना काबा अंदरि नफ़िल पिणु अदा कया। जिद्दे में पाकिस्तानी बिरादरी खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त भारत में कोरोना वबा जी 3 लहर तबाही मचाए छॾी आहे, पर असां उन्हनि कुझु मुल्कनि मां आहियूं जिन कोरोना खे मुंहुं ॾियण सां गॾु अवाम ऐं मईशियत खे बि बचायो। अशराफिया लाइ एमनेस्टी ऐं ग़रीबनि लाइ लंगर खाना। वज़ीर आज़म साहब ईअं न हलंदो, ख़याली दुनिया मां ॿाहिरि निकिरी अचो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान जी हुकूमत में 8.5 करोड़ माण्हू गुरबत खां हेठि लकीर ते अची विया। रोज़ानो 15 खां 20 माण्हू ख़ुदकुशी कनि था। आम माण्हुनि जे खीसे मां 90 अरब खां वधीक पैसा कढण लाइ बिजली जा अघ वधाया विया। PP चेयरमैन ईद खां पोइ सनअती शोबे मां 20% मुलाज़िम बेरोज़गार थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। बिलावल NA 249 कराची ते PP उम्मीदवार जी कामयाबी ते कारकुननि खे वाधायूं ॾींदे चयो त ॿीहर ॻणप में बि PP जी बरतरी 900 वोटनि खां वधी वई। ग़लति इल्ज़ाम बेनकाब थिया ऐं सच साम्हूं अची वियो। कराची वासियुनि सेलेक्टेड खे रद्द करे छॾियो। कराची जे क़ौमी तक NA 249 ते PP उम्मीदवार अब्दुल कादिर मंदोखेल
कामयाब करार इलेक्शन कमीशन अब्दुल कादिर खान मंदोखेल जे कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं वोटनि जी ॿीहर ॻणप दौरान पीपी उम्मीदवार अब्दुल कादिर मंदोखेल कामयाब थियो हो। नवाज़ लीग उम्मीदवार मिफ्ता इस्माइल ॿीहर हाराए वियो। मैडम नाजिश ने कॉल की, उन्होंने बुलाया, मुझे बुलाकर वो कहने लगी कि आप आएँ, आपके पास हमारे पास कंप्लेन आई है, लेकिन आपके खिलाफ ऐसा कोई बड़ा मैटर नहीं है, आप आएँ, हम फैसला आपके हक में करेंगे, आपको बस एक स्टेटमेंट देना है, आप स्टेटमेंट देके घर चली जाएँ। जब मैं उनके ऑफिस पहुंचती हूं, ऑफिस पहुंचते ही उन्होंने मुझ पर तशद्दुद शुरू कर दिया। मेरे साहब शौहर के सामने मुझ पर मार पीट की। मैं एफआई सेंटर में गई थी, मुझे कुछ लोग ब्लैकमेल कर रहे थे बहुत ज़्यादा, उन्होंने मेरी आईडीज़ वगैरह बनाई थी। तो जब मैं साइबर क्राइम में गई थी तो मैंने एप्लीकेशन दी थी, ये मेरे पास एप्लीकेशन भी मौजूद है, लेकिन उन लोगों ने मेरी एप्लीकेशन पे कोई काम नहीं किया। जब सामने वाली पार्टी आई उन लोगों के पास, पहले तो वो कह रहे थे कि हमसे दोस्ती कर लो और यानी कि हम आपको इंसाफ दिलवाएंगे, 7 साल वो लड़का जेल जाएगा। लेकिन वो कौन करता था दोस्ती की? अब्दुल गफ्फार डिप्टी डायरेक्टर जो पहले वहाँ के थे, और मैविश भी उनके साथ मिली हुई हैं, उनके साथ कोमल हैं। मुझे 2 दिन इन्होंने लॉकअप कर दिया था, ना इन्होंने मुझे नोटिस भेजा, ना इन्होंने मेरी एफआईआर काटी। इन्होंने मुझे बिला वजह बहुत ज़्यादा जिसे मारा है। न्यू कराची वासी बिन औरतुनि जा FIA साइबर क्राइम विंग के ऑफिसर्स ते तशद्दुद करण ऐं ब्लैकमेलिंग जा संगीन इल्ज़ाम। अक्सा जो चवण आहे त मुड़ुस ख़िलाफ़ तशद्दुद जो दाख़िल केस वापसि न वठण तां धमकायो पियो वञे। मुंहिंजे मुड़ुस जे साम्हूं मूं ते तशद्दुद कयो वियो। साइबर क्राइम जी ऑफिसर नाज़िश ऐं आरफा मोबाइल फ़ोन बि वापसि नथियूं कनि। वेतर मुंहिंजो मोबाइल नंबर ॿियनि माण्हुनि खे ॾेई छॾियो अथनि। एडिशनल डायरेक्टर जनरल सुल्तान ख्वाजा जे नोटिस वठण बावजूदि इंसाफ़ न थियो। सुमैरा इसाक़ जो इल्ज़ाम आहे त ताहिर नाले शख़्स मूंखे ब्लैकमेल कंदो हो। FIA वारनि वरी मूं ते ई ब्लैकमेलिंग जो केस दाख़िल करे छॾियो। साइबर क्राइम जी कोमल ऐं महविश मूं ते तशद्दुद कयो। उन्हनि जे साम्हूं ई अॻूणे डिप्टी डायरेक्टर अब्दुल गफ्फार दोस्ती लाइ ज़ोर भरियो। मुंहिंजे पीउ खां 40,000 रिश्वत बि वरिती वई। मूं ते केस दाख़िल थियण सबबि मुंहिंजो रिश्तो बि टुटी वियो। मुतासिर औरत सुमैरा FIA जे मुबैना तशद्दुद जूं तस्वीरूं बि साम्हूं आणे छॾियूं। सिंध के लोग जरदारी से पूछो बहरिया के लिए क्या कर रहा है, वो कितनी शेयर है उसका, कितनी पार्टनरशिप है। बहरिया जिस जगह पे इस वक्त प्लॉटिंग कर रहा है वो जमीनें क्या सिंध के लोगों की नहीं है? वहाँ पे जो गरीब लोग हैं ट्रैक्टर चला चला के उनको उड़ाया जा रहा है। मैं FIA से कह रहा हूँ, मैं नैब से कह रहा हूँ, आप इस बात की फिक्र करें कि सूबे सिंध में लोगों की ज़मीनों को छीन कर एक बड़े बिल्डर को दी जा रही है। सिंध के लोगों से ज़मीनें छीनी जा रही हैं एक सियासी जमात और एक बड़े बिल्डर की आपस में पार्टनरशिप के तहत। PTI सिंध तरफ़ां वज़ीर-ए-आज़म खां मलीर जे क़दीमी ॻोठनि में बहरिया टाउन जे मुबैना कब्ज़े ऐं हमलनि ख़िलाफ़ नोटिस वठण जो मुतालबो। PTI MPA खुरम शेर ज़मान जो चवणु आहे त बहरिया टाउन इंतिज़ामिया ग़रीब माण्हुनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे प्लॉटिंग करणु घुरे थी। ट्रैक्टर ज़रिए ग़रीबनि जा अजा ड्राहे पटकिया पिया वञनि। नैब ऐं FIA सूदो वफ़ाक़ी इदारनि खे फ़िक्र करणु घुरिजे त सिंध में ग़रीब माण्हुनि खां ज़मीनूं खसे हिकु वॾे बिल्डर हवाले कयूं पियूं वञनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त ख़बरूं अची रहियूं आहिनि त सिंध जे क़दीमी ॻोठनि में सदियुनि खां आबाद माण्हुनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। इल्ज़ाम आहिनि त इहो कमु सिंध हुकूमत ऐं बहरिया टाउन जी रज़ामंदी सां थी रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त सिंध सरकार खे मामले जी फ़ौरी वज़ाहत करणु घुरिजे। जेकॾहिं मामले में हक़ीक़त आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध हुकूमत नैब के कराची ऐं हैदराबाद में मुक़रर ॿाहिराड़ी जे सरकारी मुलाज़मनि जो रिकॉर्ड ॾियण खां इनकार करे छॾियो। सरकारी ऑफिसर्स जो डोमिसाइल चेक करण वारो अमल अदालत में चैलेंज करण जो ऐलान। नैब हैदराबाद ऐं कराची में मुक़रर 1 खां 22 ग्रेड जे ऑफिसर्स ऐं मुलाज़मनि जा तफ़सील घुरिया हुआ। PP सेनेटर पलवशा ख़ान जो चवणु आहे त शहज़ाद अकबर उहो कमु कराए रहियो आहे जेको बांग्लादेश में थियो हो। ऑफिसर्स जा डोमिसाइल चेक कराईंदड़ पंहिंजो डोमिसाइल चेक कराइनि। नैब जे रवैये सबबि सिंध जा सरकारी मुलाज़िम परेशानी में वरतनि। सिंध में कोरोना जा 976 नवां केस ज़ाहिर। वायरस वधीक 16 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। कराची जे एक्सपो सेंटर में मुल्क जो सभ खां वॾो मास वैक्सीनेशन सेंटर 24 कलाकनि लाइ फ़ाल। हिकु शिफ्ट में 4000 खां वधीक माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। सेंटर में 96 क्यूबिकल ठाहिया विया।
सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त कराची में कोरोना केसिस मुस्बत अचण जी शरह 11% ऐं हैदराबाद में 13% आहे। उम्मीद त हिकु हफ़्ते ताईं चुरपुर ऐं सरगर्मियूं महदूद करण सां कोरोना जा केसिस घटिजंदा। शहरी ईद खां पोइ बि वॾनि इज्तिमा में वञण खां पासो कनि। तालीम खाते सिलेबस घटाए छॾियो आहे। तंहिं हूंदे बि तालीमी इदारनि में सिलेबस मुकमल न थियो त इम्तिहाननि जो शेड्यूल अॻिते वधायो वियो। ईद जो चंड 13 मई ते नज़र अची सघंदो ऐं ईद उल फितर 14 मई ते मल्हाई वेंदी। सुद मावरे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त साइंस ऐं टेक्नोलॉजी कैलेंडर ऐं एप्लीकेशन मूजिबि 13 मई ते ईद जो चंड नज़र अचण जा इम्कान आहिनि। ईद उल फितर जे हवाले सां हतमी फ़ैसिलो मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी कंदी। ज़िम्बाब्वे में जारी हरारे टेस्ट में पाकिस्तान जी इनिंग्स सूदो कामयाबी यकीनी बणिजी वई। ज़िम्बाब्वे जी ॿी इनिंग्स में पाकिस्तानी स्पिनर नोमान अली जी शानदार बॉलिंग 5 बैट्समैन खे पेविलियन मोटाए छॾियो। ज़िम्बाब्वे फॉलो ऑन जो शिकार थियण बाद ॿी इनिंग में 220 रन्स ते बि 9 विकेटूं विञाए चुकी। ज़िम्बाब्वे खे खसारो पूरो करण लाइ वधीक 158 रन्स घुर्बल। पाकिस्तान खे कामयाबी लाइ रुगो 1 विकेट जी ज़रूरत आहे।